सिंधी सोशल मीडिया जो पहिरियों वेब नेटवर्क इलेक्ट्रॉनिक डायरी। व्यूअर्स असां मौजूद आहियूं बैक स्टेज हिकु दफ़ो ॿीहर आहे रेशमा परवीन असां सां गॾु आहिनि। रेशमा, अॼु असांखे कहिड़ा ॿोल ॿुधाईंदव? हुन खां पहिरीं इहो ॿुधायो त तव्हां इलेक्ट्रॉनिक डायरी खां नाराज़ छो आहियो? बस मां नाराज़ आहियां इलाही। पर पोइ बि का ॻाल्हि त हूंदी? बस मूंखे ॾुख ॾिनो आहे इलाही तव्हांजे पेज। न असां तव्हांखे पोइ मां इज़हार नथी करे सघां, दिलि में ई रहे बहितर आहे। अच्छा, भला इहो ॿुधायो त अॼु स्टेज ते तव्हांजी कहिड़ी परफॉर्मेंस रहंदी? ॿोल कहिड़ा आहिनि? लतीफ़ साईं खे ॻाईंदासीं ऐं सिंध खे ॻाईंदासीं, सिंध जा आहियूं, सिंध खे ॻाईंदासीं बिल्कुलु इंशाल्लाह। ॾाढी सुठी कहिड़ा ॿोल हूंदा इहे? हिन जनम ॻाईंदासीं ऐं फनकार ॿुधी वठंदा। न फनकार ॿुधी पोइ ॻाइनि था। न हिकु दफ़ो ॿीहर तव्हां ॿुधायो, ही लाइव आहे कोन? लाइव थींदो थोरी देरि में। लतीफ़ साईं खे ॻाईंदासीं, बचन शाल पवार जेको अॼु सनम बि ॻाईंदी आहे, मुंहिंजी भेण जेकी आहे, ऐं सिंध खे ॻाईंदासीं हिन जनम हुन जनम, ऐं वधीक सूफ़ी कलाम थिया त पोइ अरे लोगो ॻाए छॾींदासीं। न असांखे हिन जनम हुन जनम ॻाए ॿुधायो। असां सभु लाइव ईंदा आहियूं हो हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, मां जिथे बि हुजां, मां जिथे बि हुजां, हो सिंध तुंहिंजो थियां हिन जनम हुन जनम लाइ। थैंक यू सो मच। रेशमा परवीन सां गॾु